नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त जागरता फोरम मेड़ पारां अक्टूबर इनकलाब जे 103 सालगिरह मेड़ जे मक़ामी होटल में मल्हाई वई तक़रीब में सियासी समाजी अदीब तंज़ीमनि, अवामी जमहूरी पार्टी, क़ौमी अवामी तहरीक समेत वकीलनि, सहाफ़ियुनि, अदीबनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। इन मौक़े ते अक्टूबर इनकलाब जे 103 सालगिरह जो केक काटियो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे AGPG मरकज़ी सीनियर नायब सदर एडवोकेट सईद लाल शाह, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर मनवर जतोई ऐं हारियुनि जे सरमाएदारनि निज़ाम खे तारीख़ी शिकस्त हुई। 20 माह भारी जंग में रूस जेकॾहिं जर्मनी ऐं संदसि इत्यादनि खे मात न ॾिए हा त अॼु पाकिस्तान समेत बरतानिया कंहिं बि बेठकियत खे आज़ाद न ॾिए हा। हिननि चयो त अक्टूबर इनकलाब सरमाएदार निज़ाम जी सॼी दुनिया खे ताजरा करे छॾियो आहे, जंहिं मां निजात हासिल करण लाइ पाकिस्तान समेत समूरी दुनिया में अक्टूबर जहिड़े सुर्ख इनकलाब जी ज़रूरत आहे। अक्टूबर इनकलाब सॼी दुनिया खे लोॾे छॾियो आहे। इहो हारियुनि ऐं मज़दूरनि जे हक़नि लाइ कयल बग़ावत हुई, जंहिं ज़ारा शाही खे शिकस्त ॾिनी, हुकूमतनि जो हिकु नयो निज़ाम क़ाइमु कयो जेको सरमाएदारनि जे अख जो कंडो साबित थियो। इन मौक़े ते करारदाद पास करण जी घुर कई वई ऐं सिंध जे ॿेटनि तां कब्ज़ो ख़त्म करे वफ़ाक़ हुकूमत पारां ॿेटनि लाइ जारी कयल नोटिस वापस वरितो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।